जनाब स्टेज ते वेठल MPA अरबाब लुत्फुल्ला साहब, राम सिंह सोढे साहब जा चाहींदड़ राजपूत समाज जा वासियों, प्रिंट मीडिया जा दोस्तों, सिंध के आला तलीमी इदारन में पढ़ंदड़ मुंहिंजा शागिर्द भाइरो मुजरो साहब, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा दोस्तों, अज जॾहिं आऊं 2 कलाक अॻु में अची हिन पंडाल में वेठो हुअसि त सच पुछो त मूंखे हिन ॻोठ जी उहा ॾींहुं यादि आयो जॾहिं असां 25 साल अॻु में असांजे ई दोस्त अमर दिलीप सिंह सोढे राजपूत पारां हिकु अहिड़े ई क़िस्म जी गॾिजाणी रखी जंहिंमें संदसि वालिद साहब जे ॾिनल मंशूर ते हलंदे हिन ॻोठ में तइलीम जो शऊर खे अॻिते उजागर करण लाइ हिकिड़ो लाइब्रेरी जो क़याम कयो। मुंहिंजा राजपूत समाज जा वासियो, जेकॾहिं असीं राम सिंह सोढे साहब जे ख़िदमतनि ते ॻाल्हाईंदासीं त ॾींहंनि जा ॾींहं रातियुनि जूं रातियूं लॻंदियूं, पर उहे सर्विसिस जेके हिन इंसान ज़ात खे ॾिनियूं आहिनि उहे अणखुट आहिनि। पर मुंहिंजा दोस्तो, राम सिंह सोढे साहब जीअं हिकु ॿार KG नर्सरी स्कूल कॉलेज उनखां पोइ यूनिवर्सिटी में अचे थो त हिकिड़ो मैच्योर थी वेंदो आहे, अहिड़े ई क़िस्म सां अहिड़े ई तरीक़े सां राम सिंह सोढे साहब जा लिखियल किताब सच पुछो त असांजे लाइ हिकिड़ी यूनिवर्सिटी जी मान्या रखनि था। राम सिंह सोढे साहब जो केतिरियूं ई सर्विसिस असांखे आहिनि, कॾहिं तव्हां मारवड़ जे प्लेटफॉर्म ते ॾिनियूं त कॾहिं वरी तव्हां हिज़्बो तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते, त कॾहिं तव्हां रेड क्रिसेंट पाकिस्तान खे ज़िले थरपारकर ते मुतारफ़ करायो। मुंहिंजा आला तालीमी इदारनि में पढ़ंदड़ नौजवान साथियो, अचो त असीं अॼु हिन मर्द मुजाहिद जेको इनकलाब आणितो, जीअं असांजे मुआशिरे में समाज में जेके जंगियूं जोटियूं असीं उन्हनि ते असां अमल केतिरो कयो आहे। असां प्रैक्टिकली राम सिंह सोढे साहब जेके वाण वस्ती वस्ती ॻोठ ॻोठ पूरो डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन जे तहत जेके कोशिशूं कयूं उन ते असां प्रैक्टिकली उन ते केतिरो अमल कयो आहे, इहो हिकु असांजे लाइ लम्हाई फ़िक्रिया आहे। अचो त असीं जेको इनकलाब जो झंडो राम सिंह सोढे साहब खयो, असीं उन झंडे हेठि अॼु गॾु थी अॼु हिन ताज़ियती रेफरेंस ते इहो अहद कयूं त राम सिंह सोढे साहब जे ॾिनल रस्ते ते असीं अॻिते हली इहे जेके बि असांजे मुआशिरे में राम सिंह सोढे साहब हेल्थ बाबति, एजुकेशन बाबति, नियाणियुनि जी तइलीम बाबति जेके असांखे दस्त ॾिना असां उन ते अमल करायूं। राम सिंह सोढे साहब हेल्थ में इहा हिकिड़ी ऐं ईअं चवंदुसि त जेको माण्हू जीअं ओपियाइड जी एडिक्शन हुई, जीअं स्मोकिंग जी सिजेशन हुई, उन सां गॾु जेके असांखे लेक्चर ॾिना त जेका उन जा एडवर्स इफेक्ट ॿुधाया उहे असांजे मुआशिरे में जेके उॾोई वांगुरु लॻी असांजे समाज खे जानी तरह, माली तरह ऐं इख़लाक़ी तरह जेको ख़तमु कया आहिनि, जंहिंजी गवाही तव्हां पाण बि ॾींदा। अचो त इन्हनि शहर मां असीं पंहिंजे मुआशिरे खे आज़ादु करायूं। मुंहिंजा राजपूत वासियो, राम सिंह सोढे साहब जेका सियासत कई उन सियासत खे तव्हां इबादत सम्झी आहे। राम सिंह सोढे साहब हमेशह माण्हुनि खे पाण में जोड़ियो, कॾहिं तोड़ियो कोन हो। अरबाब लुत्फुल्ला साहब हिते वेठा आहिनि, अरबाब लुत्फुल्ला साहब का मुखातब थींदे इहो ॿुधायां थो त राम सिंह सोढे साहब जो हिकु फ़र्द वाहिद राम सिंह सोढे साहब जे ॾिनल मंशूर इंसानियत जी ख़िदमत जारी रखंदे मूं 2014 में चांसलर ऑफ यूनिवर्सिटीज़ डॉक्टर इशरत इबाद खान, प्रोफेसर मसूद हमीद खान डाउ यूनिवर्सिटी के वाइस चांसलर के उन्हनि सां असां मीटिंग कई। संदर राम सिंह सोढे साहब जे पुट अमर दिलीप सिंह सोढे जी यादि में असां 5 सालनि खां मुसलसल राजपूत कॉलोनी मिठी में इंसानियत के ऐं दिलीप के बेटा ॾींदे असां मुख़्तलिफ़ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। अॼु इहो प्रैक्टिकली तरह तव्हां राजपूत वासियुनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त राजपूत कॉलोनी मिठी में जिते
अज मो राम सिंह सोढो वेलफेयर ब्लॉक जो अज असा पचर रखियो है। उनमें न सिर्फ थरपारकर, न सिर्फ उमरकोट, न सिर्फ मीरपुर खास, उन सा लगो लग बदीन जिले जा उहे माण्हू जेके कराची जे रोडन रस्तन ते भटकन था, उन्हनि के फैसिलिट करण ला राम सिंह सोढो साहब वेलफेयर ब्लॉक में दिमाग जी जेका टेस्ट है ई जी उन ब्लॉक जो नालो बि असां राम सिंह सोढो साहब वेलफेयर ब्लॉक ॾिनो आहे। अरबाब लुत्फुल्ला साहब आऊं तव्हांजी मौजूदगी जो हिते फ़ाइदो वठंदे तव्हांखे अॼोके हिन पंडाल में मौजूद राम सिंह सोढो साहब जे चांदड़ उन्हनि जे तरफ़ां इहा पुरज़ोर अपील कंदुसि त तव्हां राम सिंह सोढो जे नाले ते के कॉलेज जो नालो मनसूख़ कयो, के मेन रोड जो कयो, इहो तव्हांखे हिन ते गौर करणु खपंदी। तव्हांजो टाइम तमामु घटि आहे, ॻाल्हाइण लाइ काफ़ी दोस्त आहिनि ऐं आऊं पंहिंजी जॻह वठंदुसि। जय राम सिंह सोढो साहब।